कराची गडिया बहरा टाउन केस। जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी, जस्कम मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम, आसिफ मक्सी, अशरफ कलोड़, अलाही बख्श ऐं ॿियनि सां गॾु कराची ATC इनसाइट सेंटर जेल 15 कोर्ट में पेश थियो। केस जे पोइवारी लाइ एडवोकेट मोहम्मद खान शेख, एडवोकेट काज़िम मैसर, अयाज़ भुट्टो ऐं ॿिया केतिरा ई वकील कोर्ट में हाज़िर, जॾहिं त जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी सां गॾु 44 ॼणा बहरा टाउन जा असीर बि कोर्ट में पेश थिया। हिकु मुलज़िम जी गैर हाज़िरी सबबि कोर्ट ईंदड़ ॿुधणी 1 जुलाई ते मुक़ररु करे छॾी, जॾहिं त उन मौक़े ते कोर्ट ॿाहिरां जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बहरा टाउन सिंध दुश्मन मनसूबो आहे। केसनि खां नथा ॾिजूं। 6 जून ते बहरा टाउन ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज मथां सिंध सरकार हमलो करे हज़ारे सिंधियुनि मथां फायरिंग ऐं शेलिंग कई वई हुई। केतिरा ई बेगुनाह माण्हू गिरफ़्तार करे मथनि कूड़ा केस दाख़िल कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।